अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था बाड्रा खां। हुकुमराननि जा वाइदा वफ़ा न थी सघिया। तारीख़ी शहर बाड्रा खे तालके जो दर्जो न मिली सघियो। मशहूर शहरनि बि हिम्मत न हारी। गुज़िरियल 2.5 सालनि खां बि मथे अरसो गुज़रण ते तती तोड़े तदी हलंदड़ जदोजहद में माठार अचण बजाए तहरीक ॾींहों ॾींहुं ज़ोर वठंदी पई वञे। उन सिलसिले में हर हफ़्ते जियां हिन अचर ते पिण शहरनि जे मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी, अदबी, कारोबारी तंज़ीमनि ते मुश्तमिल बाड्रा तालका मूवमेंट जी प्लेटफॉर्म तां बाड्रा प्रेस क्लब अॻियां मूवमेंट जी कन्वीनर अली मोहम्मद बिरोही, डिप्टी कन्वीनर ज़ैब अली सारियो, कामरेड कादर बिरोही ऐं रवादारी तहरीक सिंध जे सदर कामरेड पुनल सारियो जी अॻवानी में शहरनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी बाड्रा तालके जी हिमायत में ज़ोरदार नारेबाज़ी कई। एहतिजाजी मुज़ाहिरे में मुख़्तलिफ़ मुक्तबनि सां सहाड़ियल शख़्सियतनि, सिंध जे नाले वारी सहाफ़ी ऐं समाजी अॻवाननि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अली मोहम्मद बिरोही ऐं ॿियनि चयो त हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत हथ वठी माज़ीअ में तमामु वॾे कारोबारी हैसियत रखंदड़ शहर में बाड्रा खे तबाह ऐं बर्बाद कयो वियो आहे ऐं उन साज़िश में बाड्रा मां चूंडियल MNA ऐं MPA मुलवस आहिनि। पंहिंजे ॿियनि साथियुनि जेके अॼु जे हिन एहतिजाजी मुज़ाहिरे में शामिल आहे ऐं खुशकिस्मतीअ सां अॼु कामरेड जारी रहंदी जैसी रात अंधारी रहंदी नमूने दा कंदासीं। हींअर पंहिंजे हिननि में ओतनि में पंहिंजे सरकारी मौतुनि में गुज़ारा ऐं साईं जो तालुक भिटशा सां आहे। असांखे ताज़ो जेको विज़िट थियो भिटशा ते उते भिटशा खे तालको जो हुकुमरान आहिनि। सुभाणे जेके हुकुमरान थींदा भली कहिड़ी बि क़यादत सां वास्तो रखनि पर उन्हनि जे गिचीअ मां छिनी बाड्रा तालुको बाड्रा शहर हिकिड़ी तारीख़ी हैसियत रखे थो। हिते मोहन जो दड़ो बि हुन सां गॾु आहे। जेको माण्हू असांजे बाड्रा खे तालको कंदो उनखे वोट ॾींदासीं। जेको तालके जी मुखालिफ़त कंदो उनखे कंहिं बि सूरत में सिंध जे हर इशू मामले ते जिन माण्हुनि एहतिजाज कया आहिनि उन्हनि खे इंसाफ़ न मिलियो आहे। ही तालका जो मुसलसिल 3 सालनि खां जारी आहे।